फिर सेवा करे जो माणक मोती माणे सो। हर फकीर दा कदर करीमत शान शाह होवे, हर पानी दा अदब करीमत आबे हयात होवे, हर नींद दा अदब करीमत मशर दा नी होवे, हर रात दा कदर करीमत कदर दी रात होवे। ए गुलाम फरीदा हर जात दा अदब करीमत महबूब दी जात होवे। सपड़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थोरो वॾी आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। या अल्लाह जेको ॾाढा दिल सां सलात पढ़ण खे ॾुखियो बि न ॾेखारिजा, चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। वाला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। चौ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वाजिबुल एहतराम उलमाए किराम सैयदुस सादात आम महबूब जे आशिक़न के दस्तगीर जे मुरीदन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मिठा साईं इलाही जिंदगी गुजरी वही आ। दुआ कयो त बाकी जिंदगी भी मुस्तफा ऐं उन्हनि जे बच्चन जे प्यार में गुजरी वही। ज़बान सां आमीन त चओ। हेड़ियूं कचरियूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि। तव्हांखे मुबारक आ जो तव्हां असांजे हयातीअ में वरी इमामन पाकन जो न्याज़ जी नौकरी असांखे नसीब थी आहे। अॼु तो असांजी हाज़िरी हिक अल्लाह जे कामिल वली रसूलुल्लाह जे बच्चे शाह हुसैन बादशाह जे दरबार में थी आहे। पक यकीन समझो तव्हां असां गुनहगार कमज़ोर ज़रूर आहियो, पर अल्लाह ताला इन कामिल वलियन जो ऐं न्याज़ इमाम हुसैन जो आहे, उन जो सदको तो असां सां रुठल रब भरिजी पवंदो। इहा जेका निस्बत आहे अदना के आला कंदी आहे। निस्बत बेकार के कारगर कंदी आहे ऐं बदबख्त के बख्त वारो कंदी आहे। जेकॾहिं जहन्नमी हुजे उनखे जन्नती कंदी आहे। थोरो वॾे आवाज़
मन तशब्बह बिक़ौमिही फहुव मिनहुम। जो नबी सही फरमायो जेको जैसा ताल्लुकात रखंदो, जेको जैसा मोहब्बत कंदो, क़यामत जे ॾियारे उहो उन्हनि सां गॾु हूंदो। तो असांजी निस्बत रसूलुल्लाह जे बचन सां आहे। हिते बि रसूलुल्लाह जे बचन सां गॾु, उते बि रसूलुल्लाह जे बचन सां गॾु। बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन दोस्तनि ही जलसो कयो आहे। गुलज़ार अहमद मेतलो, उस्ताद मेहराब अली, उस्ताद सोहराब अली मेतलो, मंसूर अली मेतलो, हाजी मुनवर अली मेतलो, हाजी असदुल्ला मेतलो, हाफिज मोहम्मद महदी हसन कादरी मेतलो। अल्लाह ताला इन्हनि जी नौकरी पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। ही घड़ियों ईअं बि गुज़री वेंदियूं आहिनि, माइटनि मिटनि जे शादीअ गमीअ में बि गुज़रंदियूं आहिनि। पर यार अल्लाह पनाह में रखे, कॾहिं कॾहिं बीमारीअ में बि गुज़रंदियूं आहिनि। पर अॼु तो असांजा भाग भला जो तो असांजो ही घड़ियूं रसूलुल्लाह ऐं उन जे बचन जे प्यार में पई गुज़रनि। अर्ज़ी आहे अॼोको प्रोग्राम शहीद करबला वारनि जी याद में रखियो वियो आहे। नबी सईं जी हदीस पाक आहे, मन अहब्ब शैअन फअक्सर ज़िक्रहु। जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे उहो ॿियो उन जो ज़िक्र कंदो आहे। थोरो वधे आवाज़। तव्हां असांजी निस्बत रसूलुल्लाह जे बचन सां, कलमो बि नबीअत या निस्बत बि उन जे बचन सां। महबूबन करीमन कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जंहिं मुंहिंजे अहल बैतन जी दामन वरती, इहे हिन नूह अलैहिस्सलाम जे बेड़े वांगुरु, उहे ॿुॾंदा न, उहे तरंदा हलंदा। जिन मुंहिंजे रसूलुल्लाह जे बचन जी मुखालिफ़त कई, अदावत रखी, हसद रखियो, वमन तखल्लफ अन्हा हलक। महबूब करीम था फरमाइनि, मां उन्हनि जे लाइ दुआ जा हथ कया जेके मुंहिंजे बचन सां अदावत ऐं हसद था रखनि। मुंहिंजा अल्लाह इन्हनि खे हलाक ऐं बर्बाद करे छॾिया। हेॾो आहे ॾाढिया सुभान अल्लाह था चवनि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, साईं तो चवे तो सुभाणे मुंहिंजो प्रोग्राम आहे। काथे आहे? जंगल खान होटल जे भरिसां परियों साईं जो मदरसो आहे। साईं फरमाइनि था तव्हांखे दावत आहे, हुन में बि अची वञो। साईं त वेहण सां पंहिंजो कमु करे वियो। अर्ज़ी आहे हज़रत इमाम अली मकाम, हज़रत इमाम हुसैन पाक रसूलुल्लाह जो बच्चो आहे। नबी सही फरमायो त मुंहिंजे उम्मत में हर हिक जो खानदान पुट खां शुरू थींदो। मां रसूलुल्लाह जो जेको खानदान आहे, मुंहिंजे बीबी पाक सची ख़ातून मां शुरू थींदो। मालिक मुख्तियार कुल्ला
हालांकि शरीयत में मर्द के लिए 4 शादियां जायज़ है। बात पानी पानी तो पर मुझे रसूलुल्लाह के 11 शादियां थियल। महबूबन करीमन के टाइम में हिकिड़ो साहबी हो उन रोज़ो रखियो। मंझंदि जे टाइम में घरवारीअ सां कचहरी करे रोज़ो भॼी वेंदा। महबूबन जे दरबार में आयो, या रसूल अल्लाह मूंखो ही कमु थी वियो आहे, मां तव्हांजे हुज़ूर में आयो आहियां, मूं ते महिरबानी थिए। महबूबन करीमन फरमास वे वे वेठो। थोड़ी देर गुजरी, एकड़ो रसूल अल्लाह जे दर जो नौकर साहब वॾो टोकरो खारको जो खणी मुझे महबूब जे हुज़ूर में पेश कई। मुझा महबूब ही खारको खणी आयो आहे, मुझे खारको पे लथियूं मां जो पहिरियों खारको मुझे रसूल अल्लाह जे हुज़ूर में पेश कया तो मुझे भाग थी। जेके हिते खारकन वारा वेठा मां उन्हनि खे कोन थो चवां त तव्हां महबूब जे बचन जी संभाल कयो, पर तव्हां थोरो इन ॻाल्हि ते तवज्जो ज़रूर कयो। ॻाल्हि इहा त जॾहिं जो मुंहिंजे महबूब करीम हुन साहबीअ खे सॾु कयो हेॾिया जंहिंजो रोज़ो भॼी पियो, पाण फरमायो त हे टोकरो खणी हिन मुंहिंजे ग़ुलामनि में विराए त जीअं तुंहिंजो कफ़ारो अदा थी वञे। 90 महीना रोज़ा रखी पियो सघे, न 60 मिस्कीन पियो खाराए। महबूबन फरमायो भला हे गरीबन में विराए त तुंहिंजो कफ़ारो अदा थी। हिकिड़ी खारका हिकिड़े खे ॾेई वरी महबूब ॾे पियो निहारे, वरी ॿी ॾेई वरी महबूब ॾे निहारे। महबूब फरमायो मां तुंहिंजो विराए कोन्हे निहारे। अर्ज़ कई त या रसूल अल्लाह हिननि में मूं जहिड़ो गरीब ॿियो थींदो ई कोन। मुंहिंजी दिलि थी चए इहो टोकरो बि मूंखे ॾे त घर खणी वञा। थकिजी पियो, अञा वॾे आवाज़ नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। हजरत इमाम अली मकाम हजरत इमाम हुसैन पाक शहीदन जो सरदार केरा शहीदन जा त केतिरा ई क़िस्म आहिनि। रस्ते सां वञे थो ओचिते एक्सीडेंट थी पियो, फौत थी वियो, इहो बि शहीद आहे। जेकॾहिं भित मथां किरी पई फौत थी वियो, इहो बि शहीद आहे। बाहि में सड़ी वियो फौत थी वियो, इहो बि शहीद आहे। पाणीअ में ॿुॾी मरी वञे उहो बि शहीद आहे। बीमारीअ जे हालत में हलियो वञे इहो बि शहीद आहे। ईअं त केतिरा ई इन शहीदनि जा क़िस्म आहिनि, पर इहे जेके बि शहीद आहिनि उन्हनि सभिनी जो सरदार तो असांजो मुर्शिद इमाम हुसैन आहे। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमाए त वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात वमन ऐं दामन न तक़ूल मन चओ वला तक़ूलू ऐं न चओ लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात जेके अल्लाह जे राह में क़त्ल थी विया खुसी विया उन्हनि खे मोल न चओ। मुंहिंजा मालिक छा चओ? अल्लाह ताला फरमाए त बल अहयाउन, मां रब तव्हां खे ॾसां थो त इहे ज़िंदा आहिनि। वलाकिन ला तशउरून, तव्हां खे एतिरो शऊर नाहे, अकुल नाहे जो इन राज़ खे तव्हां सम्झी सघो।
मन जाते तो असांजो अकुल खत्म थींदो आहे उतो शहीदन जी शहादत जी इब्तिदा थींदी आहे ऐं जेको भी शहीद थींदो आहे उनखे पहिरियों पहिरियों ख़ुदा जो दीदार थींदो आहे। थोरो हिन लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिश कयो तो असांजो मुर्शिद हज़रत इमाम अली मक़ाम हज़रत इमाम हुसैन पाक जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन पाक जी विलादत बा सआदत थी त उन वक़्त नबी सैयद जे हुज़ूर में हज़रत जिब्राइल आई महबूब करीम खिलनि पिया वेठा मुल्कनि पिया तो जो महबूब करीम के नवाज़ो जाओ जिंजो नालो तो असांजो मुर्शिद जिंजो नालो हज़रत इमाम हुसैन जंहिंजी बिशारत नबी सही अॻ में ही पंहिंजी चाचीअ खे ॾेई छॾी जेॾी महिल हज़रत इमाम अली मक़ाम हज़रत इमाम हुसैन पाक जी विलादत थी त जिब्राइल अर्ज़ या रसूल अल्लाह हीअ मिट्टी खणी आयो आहियां या मिट्टी जिद्दे जी लाहे मक्के जी लाहे मदीने जी लाहे या है करबला मौला जी महबूबन करीमन फरमाई छो खणी आयो सही सदराईंदा मुसलमान पर तुझे बच्चन सा विढ़ंदा इहो जेको तव्हां जे हज में हुसैन आहे इहो करबला जे मैदान में शहीद थींदो छा थींदो ज़बान सां चओ जेके भी अहले इल्म वारा हिन लफ़्ज़ खे नोट कयो ऐं दिल में फीड कयो अर्ज़ या त शहीद उन खे चइबो आहे जेको हक़ ते हुजे तवज्जो आई शहीद उन खे चइबो आहे जेको ज़बान सां चओ तला से तव्हां जे ज़बान जो बुराइयूं कढे जेको हक़ ते हुजे जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन पाक क़ुरान पाक में भी आ त जंहिंजी मिटी जाथो खई वेंदी आहे उन खे वरी उते ई रखियो वेंदो आहे। महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां इन जे लाइ दुआ थो कयां मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे हुसैन पाक खे इन इम्तिहान में पास कयो। जेॾी महिल हज़रत इमाम अली मक़ाम हज़रत इमाम हुसैन पाक वॾो थियो 4 साल उम्र महबूबन करीमन कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मो मस्जिद नबवी में नमाज पियो पढ़ाया नमाज पढ़ाईंदे 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 मुझे महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाडले हज़रत इमाम हुसैन अम्मा सची खातून जे हज में वेठो उथियो ऐं सिधो रसूलुल्लाह ॾे हली आयो ॾिठई त महबूब करीम मस्जिद नबवी में नमाज पिया पढ़ाइनि सिफ़ुर खे चीरींदो सिधो अची महबूब जे मोहरे नबूअत ते अची सजदो कयो। छा कई पर जेके सजदो कंदा हो नमाज पढ़ंदा उहे त ॻाल्हायो छा कई ज़बान सां चओ सजदो त तो असां भी कंदा आहियूं सजदो त तव्हां असां पंहिंजे घरनि में भी नमाज पढ़ंदा आहियूं पंहिंजे औलादनि में भी पढ़ंदा आहियूं मस्जिद ऐं मदरसनि में भी पढ़ंदा आहियूं मस्जिद जे मेहराबनि में भी पढ़ंदा आहियूं पर उहो त सजदो आहे पर हुसैन पाक जॾहिं नाने रसूलुल्लाह जे मोहरे नबूवत जेॾी महिल सजदो कयो त इते आश्क कलम खयो चवे थो त सजदे ते सभिनी में किले पर इसका नया अंदाज है। थकियल ॾाढो आहे मूं सॼी रात निंड कान कई मूं रात काज़ी अमन में प्रोग्राम हो फजर नमाज जो आज़ान रानीपुर में आई घर पहुता से सुता से
पर प्रोग्राम हो अहमदपुर में साईं शामरदा शाह मूंसां गॾु आयो संदीलन में हूं 8 बजे उते पहुतो आहियां। तकरीबन मुखे उन्हनि 10 बजे तकरीर ॾिनी, 11 बजे ताईं तकरीर कई आहे। वरी अहमदपुर जो अधु शहर घुमायो। हिन जलसे खां पोइ वरी अञा ॿियो बि प्रोग्राम आहे। दुआ कयो त अल्लाह ताला हीअ सॼी ज़िंदगी मुंहिंजे मुस्तफ़ा जे दर जी ग़ुलामीअ में गुज़ारे। दुनिया में त कम ॾींदी पर क़ब्र में बि कम ॾींदी। जीअं मुहर्रम शरीफ़ शुरू थियो आहे, चङी तरह बिस्तरे ते निंड न कई आहे। 3-3, 4-4 प्रोग्राम रोज़ कयूं पिया। पर जेको न गर्मीअ जो मंझंदि जो जेको प्रोग्राम लॻे थो, राति जा 4 प्रोग्राम कयूं, ॾींहं वारो हिकिड़ो कयूं। अर्ज़ी आहे हज़रत इमाम अली मक़ाम हज़रत इमाम हुसैन पाक जॾहिं मोहरे नबूवत ते सजदो कयो त नबी सईद 3 मरतबा सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। घणा दफ़ा थियो आहे सजदे में? जेके पढ़ंदा उहे ॻाल्हायो 3 दफ़ा। जेॾी महिल 3 दफ़ा नबी सईद सुभान रब्बियल आला चई, सिर्फ़ सजदे मां कयो था। हुसैन पाक मोहरे नबूवत ते सजदो कयो। जेॾी महिल जो नबी पाक जे मोहरे नबूवत ते सजदो कयो, अल्लाह ताला फरमायो, भॼ जिब्राइल, मुंहिंजे महबूब खे चओ त तूं मुंहिंजो महबूब आहे, तूं ऐं तुंहिंजो महबूब आहे हुसैन। हथ मथे करे सुभान अल्लाह। तुंहिंजो महबूब आहे हुसैन। हाणे इन महबूब खे चओ त एसी ताईं सिर सजदे मां न खणिजा जेसिताईं हुसैन पंहिंजो राज़ पूरो न करे। नबी सईद फरमायो, चौथो मरतबो सुभान रब्बियल आला, 5 दफ़ो हुसैन पाक मोहरे नबूवत ते वॾे आवाज़ सां पियो चए, सुभान रब्बियल आला। वाह जो अंगल आहे, वाह जो शान आहे, वाह जो मर्तबो आहे। जेॾी महिल नबी पाक सुभान रब्बियल आला चई 10 दफ़ा, 20 मरतबा, 30 मरतबा, एतिरे ताईं जो सॼे मस्जिद नबवीअ में रोइण जो आवाज़ शुरू थी वियो। समझो, कुछ न कुछ वठो। मस्जिद नबवीअ में जेॾी महिल रोइण जो आवाज़ शुरू थी वियो, सहाबा इकराम चवनि था त असांजो एॾे ख़्याल हलियो वियो त अल्लाह नबी सही अल्लाह अकबर चयो, असां न ॿुधोसीं अलाए छा, महबूब सजदे मां उथी विया। वरी किन जो ख़्याल इहो हो त अलाए महबूब करीम सजदे में हलिया न विया, इन जे करे रोइण जो आवाज़ पिया। चवे थो त जेॾी महिल महबूब करीम वॾो टिघो तवील सजदो फरमायो, महबूब करीम काइनात जे सरदार जे पुठियां मुक़्तदी साईं सिद्दीक़ अकबर भी हो, फारूक आज़म भी हो, उस्मान गनी भी हो, तो असांजो मुर्शिद मौला अली भी हो। जेॾी महिल महबूब करीम जे मस्जिद नबवी भरियल आहे, मुंहिंजा करीम नमाज़ पिया पढ़ाइनि, हेॾो वरी महबूब करीम काइनात जे सरदार जो लाडलो इमाम हुसैन मोहरे नबूवत ते सजदो कई वेठो। दिल ठरे वरी लगे तो असांखो वधीक थकियल आहे। थोरो वधे आवाज़
एडों का चाहे ठारा सुभान अल्लाह ये तो एड़ी चाहे देनो जो पानी भी लाई दस बत्ती भी लाई दस हद के जौन जो लगी बस एडे मोडे ने हारे महबूबन करीमन कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी एडे मोडे ने हारे एरे तई महबूब करीम जा सहाबी हिया तिरंते भी जाते ज़बान सा चो ये तिरंते भी ये दिसण लगा त महबूब करीम सच ते को उठी विया या महबूब करीम हलिया त न विया साहबी चोन पिया सा ते रोए न जो आवाज मस्जिद नबवी में थी वियो ओ परियत नौकरो जेदी अल्लाह नबी पाक जेदी अली नबील प्रकाश सजदो फरमायो त साहबी उठा उनकी नजर नबी पे न पई उनकी नजर हुसैन है अतमदे करे सुभान अल्लाह ज़बान के आयो ने सातो गलाया बेज़बान की जरूरत गालेगा उनकी नजर नबी पे ना थोड़ा बड़े आवाज उनकी नजर या अल्लाह जो दिल सा गलाया उनके बच्चन के भी मुखली में निकाल जा ज़बान तो डालो लायो उनकी नजर नबी पे ना नजर हुसैन ने कही आहे लांदी छाछ बतवा नमाज में नबी का ख्याल आ जाए तो नमाज नहीं होती अरे ये तू जो की दुआ वो चाबी कदा कदा बनी के दुआ दुआ साहब के कदा तू साहब के कदा कहते आ साहब की नजर नबी पे ना हुसैन के भैया मत करे सुभान अल्लाह उनकी नजर ज़बान सा चो तो हुसैन राजी थे कहते नजर पई इमाम हुसैन और शाह हुसैन दरबार से अचने वालो नबी ते नबिया हुसैन उम्मतिया या अल्लाह जो दिल सा गला उनके मदीने नसीब कजा खट्टे हमारी जरूरत गालेगा आस्था की जरूरत है तो दिल सा चले तो या अल्लाह उनके हुसैन के शान में न्याज करा सब जो से थका कमाली में तो ता भी आरसी लगी वयो जैसे यारे दवा के गरम न तो करो पवे दवा के इश्क जो गालियों न क्यों उतारी पवन तब वो दवा भी शाह से गिरास करे था जेदी मल्ला हुसैन पाक चले सुभान रब्बी आला नबी अभी चलो सुभान रब्बी आला घना मर्तबा चाहिए बड़ा नित्य घना मर्तबा सबई का लायो आप बदी का नकर ओए वजह में तक पाण खाईंदा से नथा गालने जेकी हाणे छो न ॻाल्हाईंदो इते वॾा सियाणा अलाए काथे काथे छॾियो घणा मर्तबा सुभान रब्बिल आला चई वाह
इते हिकिड़ो लफ़्ज़ चवा दिल जो दरवाज़ो खोले हेॾे तवजो करियो कुझु न कुझु वठो त काथे तो ॻाल्हाया काॾे तो वञा ओ पीर जा नौकरो जेॾी महिल हुसैन पाक 72 मरतबा सुभान रब्बियल आला चई हुसैन से पंहिंजे घर हलियो वियो पर निमाज़ भॼी न आहे निमाज़ भॼी थोरो वॾे आवाज़ निमाज़ भॼी न आहे अम्मा खे वही चई अम्मा अॼु नाले रसूल अल्लाह जे मोहरे नबूवत ते सजदो एॾो प्रगो कयो जो सारे साथ आ जाओ ऐं नबी पाक जो तवजो हुसैन में थी हाणे ॿुधायो इहा निमाज़ छा आहे हथ मथे करे सुभान अल्लाह छा निमाज़ भॼी जेकी दिल इज्तिमा कम करे तो वो ॻाल्हाए निमाज़ भॼी न त नबी सही चवंदा साईं ओ पिरीअ जा नौकरो नबी सही चवे हा अब ॻाल्हि आहे हे हसन हुसैन शहज़ादा हाणे अची मोहरे नबूवत ते सजदो कयई मां इन जंगल खे भॼी न सघंदो आहे पर हाणे जेकॾहिं अची जेको हेॾो सजदो कई हाणे मां न वराए निमाज़ था पढ़ूं न दुनिया वारनि खे ॾेखारियई त नबी आहे निमाज़ भॼी न आहे 72 मरतबा निमाज़ न भॼी आहे पर हाणे मुस्तफ़ा 72 मरतबा सुभान रब्बियल आला मुंहिंजे मुर्शिद हुसैन चयो आहे थोड़ी तो वॾे आवाज़ सां ॿुधो त सही आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हा मुर्शिद करी सुभान अल्लाह जेॾी महिल 72 मरतबा अम्मा साण सची ख़ातून खे चयई सुभान रब्बियल आला चई आयो आहे अच्छा हुसैन मुंहिंजे पीउ खे तकलीफ़ ॾिनई हुसैन पाक अर्ज़ कयो अम्मा जेकॾहिं इहा तूं तकलीफ़ थी सम्झे त पोइ मां हुसैन अॼु तो अम्मा सां वाइदो थो कयां तोसां वाइदो थो कयां कहिड़ो हिकु हिकु सुभान रब्बियल आला ते हिकु हिकु फर्द मां हुसैन कुर्बान करे ॾिना मस्जिद नबवीअ में सजदो थियो वाइदो मदीने पाक में थियो ॻाल्हायो वॾे आवाज़ हुसैन पाक वाइदो कयो जेॾी महिल जो वाइदो कयई त हिकु हिकु सुभान रब्बियल आला ते हिकु हिकु फर्द मां हुसैन थोरो वॾी आवाज़ हिकु हिकु सुभान रब्बियल आला ते हिकु हिकु सिर कुर्बान मां कयां हाणे तव्हां चरिया कोन्हियो हर हिकु तो अॻु खाई नंढे ॿार खे बि ₹10 जी ख़बर पवंदी आहे हिन लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिश कयो हुसैन वाइदो घणा दफ़ा खणण जो कयो नाले रसूल अल्लाह जे मोहरे नबूवत ते घणा दफ़ा सुभान रब्बियल आला चयई इहा ॻाल्हि थी किथे मदीने में किथे हेॾे बोले ॾियारियो हाणे मां दवा खे पुछां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर करे जवाब ॿुधायो त करबला जे
अल्लाह है कंदो ना वनो कंदो वनो आया ज़बान वनिया थोड़ा ज़बान के हलायो करा बराबरी थी परेवा घणा मर्द घणा तन कुर्बान कयई जगह ज़बान वो ॻाल्हाए ओ पेरीअ जा नौकरो दुनिया वारा बंदा मत को लाती चले हुसैन करबला के मैदान में बेबस हो मजबूर हो नन्ना ना हुसैन क्या बताई या यारी तान लिखता सुभान अल्लाह या यारी के लिखती तबाह कर नन्ना हुसैन कुर्बान आया नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी इतने हिकड़ो नुक्तो पेश कया महबूबन करीमन कायनात के सरदार जो नवासो हुसैन पाक करबला के मैदान में कर तन वठी घणा ॻाल्हायो अच्छा मत जा घणा मां तव्हां को हिकिड़ो लफ़्ज़ पुछां दुश्मन साम्हूं हुजे पोइ इहा ख़बर हूंदी छा त आहे वेड़ में हे शहीद थींदो या हे न थींदो हे थींदो हे न थींदो इहा थींदो आहे वॾो को बेड़ा ज़बान ते तालो न इहा त कोन थींदो आहे न पोइ मां तव्हां खां पुछां जेतिरो चवे थो त बेवस हुसैन मजबूर दुनिया वारनि खे हुसैन ॾेखारियो त न मां बेबस आहियां न मां मजबूर आहियां हा मजबूर उहो थींदो आहे जेको सिर बचाए मां सिर बचाए न वियो आहियां सिर कुर्बान करे वियो आहियां आज क्या कहते गाली छड़िया सुभान जागे तो सही है और पेरिया जा नौकरो जेके आले इल्म वारा इन लफ्ज़न के नोट कयो कैच कयो दिल में फीट कयो चवड़ जो मतलब इहो वॾी बेहतर वियो इन जे करे त तारीख़ तान लिखंदा न त को लांती चवे हुसैन मजबूर हो न इन जे करे वाइदो मदीने में खलो 72 कुर्बान कदुम 72 कुर्बान करे भी दिखाया 73 बचाए भी दिखाया इमाम ज़ैनुल आबिदीन के बचाए भी दिखाई इमाम ज़ैनुल आबिदीन के मन बेबस रहो अरे तू जो हुसैन बेबस तू जो हुसैन मजबूर असा जो हुसैन बादशाह जाओ असा जो हुसैन जे जिस बात कब करे वो चवे तो दिल करे जाओ हुसैन
हुसैन बादशाह हुसैन तीन हुसैन तीन पनाह हुसैन सरदाद लदाद दस्त दर दस्त यदि हका का बिना ला इलाहा हुसैन हुसैन तू बादशाह लेबान चाचो हुसैन पाजे गुंबद में खिली पवे जो हुसैन बादशाह हुसैन तू तो जबे मजबूर हो ऐ बात तुझे इमानत है ए मुरीदा मरीज हुसैन पाक दुनिया भर लिखे ॾेखारियो जेको वाइदो कयो से यज़ीद खे ताक़त न आहे जो टे शहीद करे मां हुसैन पाक जेको अॻ में वाइदो करे वियो जेके नामे सां वाइदा कया उहे निभाए ॾेखारिया इहो अथव तव्हां सां जो हुसैन जेकी ज़बान कम करे उहो सुभान अल्लाह चवे तवज्जो सुभान रब्बियल आला सजदो तो हुसैन उते भी कयो पर करबला के मैदान में भी कयो पर हो सजदे तो सबनी ने किए पर इसका नया अंदाज है इसकी हिम्मत में मौला अली मुश्किल कुशा को करबला जो सजदो शिमर लई मस्त था खच्चर के बार में आशिक हुसैन मस्त था दीदार यार सरवर काथे काथे चलिया इते हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई इश्क जेको आहे इश्क हिकिड़ी बाहि आहे अल इश्क नार इश्क हिकिड़ो अड़ाव आहे जेॾी महिल तव्हां सां जहिड़ो हुजे न छा चवंदासीं ब्रिजड़ा हूंदी सही ॻाल्हि इहा आहे त जहिड़ो थी वियो पोइ असां भॼी जान छॾाईंदासीं छो जे सही ॻाल्हि इहा आहे त भॼण कभी बि वरिया जो अथनि अलाह ख़ैर करे को वरिया मां तव्हांखे ॿुधाए छॾिया त भॼण कमु वरियानि जो न आहे भॼण कमु भाड़िया जो मैदान कबो इहो यादि करे छॾियो दुनिया में वॾे में वॾो माण्हू ॿिनि शयुनि खां टिकंदो आहे ॿिनि खां पूरी काइनात हिकु त इन खां टिकंदो आहे त मूंखे मारे न विझे ॿियो टिकंदो आहे त मुंहिंजी रोटी न बंदि करे इन ॿिनि शयुनि खां छा हुसैन जे दरबार ते अचण वारा दिल जो दरवाज़ो खोले ॿुधो इन ॿिनि शयुनि जो ज़िम्मो ख़ुदा खयो आहे वल्लाहु ख़ैरु राज़िक़ीन रब तुझे भले रिज़्क़ दी बढ़ाया पर जेकॾहिं कंहिंजो मौत हिते लिखियलु हुजे तव्हां असां सभु बचाइण जी कयो
कलम क्या रियता नहीं तोड़े हले तकड़ी तोड़े हले लिखा पर लिखो मुझे लिखला तस्कीन लतीफ चलेगा हुसैन पाक जेको वाइदो कयो निभाए ॾेखारे हुसैन पाक तो इश्क ताला हो मजनू आशिक हो लैला थी थोरो वॾे आवाज़ केरो माण्हू चएसि अड़े चरिया लैला त कहाणी आहे अच्छा ओ तूं पंहिंजे अख सां ॾिठी आहे न एॾे मुंहिंजे अख सां ॾिस त छा आहे तेरा थकिजी पियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते आशिक़ ही सुलेखा